दोस्तों अॼु असीं हलूं था जमाली खरबूजा फार्म ते ढोकिया ते तो तव्हांखे ॾेखारींदासीं व्लॉग बहितरीन व्लॉग है। अल्लाह जो शुक्र है सब बाबा साईं जो भी शौक़ है उनके सब मेंटेनेंस रखना अचूं उन्हनि जी। शुक्र है पहिरीं शुरुआत का मुझे शौक़ है सियासत सा। अस्सलाम वालेकुम। अॼु वञूं था कितरनि जी वेर ते। अॼु जो व्लॉग तमामु बहितरीन हूंदो। अॻे शाहजहान जमाली तव्हां जी ॿुधाईंदो। दोस्तों अॼु असीं हलूं था जमाली खरबूजा फार्म ते ढोकिया ते तो तव्हांखे ॾेखारींदासीं व्लॉग बहितरीन व्लॉग है। इंशाअल्लाह तव्हांखे व्लॉग पसंदि ईंदो। तो असां सां गॾु आहिनि बादशाह जमाली बि असां सां गॾु आहिनि। तो हिन सां गॾु असीं हलूं था निकिरूं था हींअर। जी दोस्तों तो हाँ असीं जमाली फार्म ते पुॼी विया आहियूं। तो तव्हांखे अॼु विज़िट कराईंदा जमाली फार्म। तो गिदरनि जा बि तव्हांखे विज़िट कराईंदासीं किथे पोखियल आहिनि, कीअं गाॾी लोड थींदी आहे ऐं कीअं क्रेट लॻाईंदा आहिनि, हर शइ तव्हांखे ॾेखारींदासीं। ऐं हिन सां गॾु असां तव्हांखे ॾेखारींदासीं फिश फार्म बि तव्हांखे ॾेखारींदासीं विज़िट कराईंदासीं। ॿियो छा छा पोखियो आहे भाई साहब? ॿियो हिते त असां वटि ख़ाली गिदरो आहे, बाक़ी फिश फार्म आहे हिते। बाक़ी ॿियनि ज़मीननि ते वरी ॿिया फसल जेके आहिनि उहे तव्हांखे वरी इंशाअल्लाह ते और हलंदासीं ॿियनि ज़मीननि ते बि विज़िट कराईंदासीं। तव्हां ही असांजो फार्म शुरू है फिश फार्म। तकरीबन 200-250 एकड़ ते है। शौक़ तव्हांखे फार्म जो है बाबा साईं जो? न न ही शुरू खां ही बाबा साईं जे दौर खां ही जेको रखंदा अचूं पिया। ही बाबा साईं जो शौक़ शुरू खां ही। पोइ उनके असां अल्लाह जो शुक्र है सब बाबा साईं जो जेको भी शौक़ है उनके सब मेंटेनेंस रखंदा अचूं उन्हनि जी। ॿई पासे फार्म है? हाँ बिल्कुल। ही असां विच में हिकिड़ो हिस्सो ठाहियो आहे। भई ॿई पासा फार्म है। अॻे रस्ते ख़त्म थो थिए वरी? न ही हिकिड़ो रस्तो ख़त्म कंदो त हिकिड़ी मतलब जगह है फिश जी विच ते वञे थो ताकि शिकार करण में असांखे आसानी थींदी आहे। ताकि असीं शिकार कंदा आहियूं सीज़न में त उनजे लाइ उनजी आसानी थींदी आहे। दोस्त ईंदा आहिनि जाम ॿाहिरि? हाँ अल्लाह जो शुक्र है ॿाहिरि खां बि दोस्त यार जाम ईंदा आहिनि। पोइ असांजी दंड शिकार जे हिसाब सां तमामु मशहूर है। तो शिकार असां बेड़ियूं बि रखियल हुयूं? हाँ बिल्कुल सब शयूं रखियल आहिनि। हाँ उन पॉइंट सां बेड़ियूं बि रखियल आहिनि उन पॉइंट सां। ऐं मोटरसाइकिल वारी बेड़ी बि हिते रखियल आहे उन साइड सां। शौक़ ख़ातिर सब शयूं असां पंहिंजो मेंटेनेंस रखी वेठा आहियूं। बादशाह भाई हिते छा छा आहे तव्हांजो? ये असांजो तकरीबन 700-800 एकड़ ते ज़मीन है असांजी। ही असां 250-300 एकड़ ते 200 एकड़ ते अंदाज़ो कोन्हे पर मतलब एतिरो अंदाज़ो आहे त ही फिश फार्म ठारायो आहे। बाक़ी ज़मीन है जंहिंमें खरबूजा लॻल आहिनि उहो तव्हांखे विज़िट कराईंदासीं। दंड आहे जंहिंमें मच्छियूं आहिनि इहे घणे एकड़नि में तव्हांजी आहे? तकरीबन 200-250 एकड़ ते आहे इहा। अच्छा इनमें कहिड़ी कहिड़ी फिश आहिनि तव्हां? सिंधी सब फिशूं जेके आहिनि कुरड़ो है, मोराखो है, थेरी है, गुलफाम है। ये सब टोटल फिशूं असां में रखियूं आहिनि। घणा साल थियनि तव्हांजे हिन लैंड खे? तकरीबन हिते लैंड रखियल त पुराणो आहे पर फिश के तकरीबन 2 साल थी विया आहिनि। अच्छा जी दोस्तों असीं हाणे पुॼी विया आहियूं फिश फार्म ते। असां जेको हाणे ॾिसी रहिया आहियूं फिश फार्म। हाँ ही फिश फार्म असां शौक़ ख़ातिर ठाहियो आहे पर ख़ासि करे बाबा जे ज़माने खां असां फिश फार्म इन करे ठाहियो शिकार जे हिसाब सां। हिते ही असांखे पंहिंजी शिकार जी हिकिड़ी पॉइंट आहे हिन शिकार जी पॉइंट सां मशहूरु हुए ताकि ही वणता ही सिस्टम हींअर बि तव्हां परियां ॾिसंदा थी पखी जेके आहिनि उहे आड़ियूं उॾी रहियूं आहिनि। ही जेके आहिनि आड़ियूं हींअर बि मौजूदु आहिनि। इहे शौक़ ख़ातिर शिकार जो शिकार सियारे में थींदो आहे। वो शिकार तकरीबन अॻियां असल पखी ईंदा आहिनि साइबेरिया जे जॾहिं बर्फ़ थींदी आहे त पोइ पखी पंहिंजे मां बचाइण जे ख़ातिर हिते ईंदा आहिनि। पोइ हिते शिकार जो माण्हू कुझु कंदा आहिनि असां घटि शिकार कंदा आहियूं एतिरो कुझु कोन पंहिंजो शौक़ ख़ातिर शिकार कंदा आहियूं।
जेतिरो ज्यादा शिकार करण में रखा वेठो पोइ वीचारा पंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ मुल्क छॾे ईंदा आहिनि, हिफ़ाज़त करण लाइ ईंदा आहिनि हुनजे करे। ॿिया कहिड़ा शौक़ आहिनि तव्हां? शुक्र आहे पहिरीं शुरूआत खां मुंहिंजो शौक़ु आहे सियासत सां। सियासत सां ऐं ॿ चकर टाउन कमेटी में, पर आवाम जो चूंडाई हिन दफ़ो थियो हुओ त तूं मख़सूस सीट तूं खण मख़सूस सीट ते तव्हां अचो। मूं चयो न, मख़सूस सीट ते नथो अचां, मूंखे आवाम जी नुमाइंदगी खपे थी, आवाम मां चूंडिजी अचां। अलाह जो शुक्र आहे मूं वरी अक्सरियत सां कामयाब थिया आहियूं। पहिरीं बि आउं वरी अक्सरियत सां कामयाब थियो हुउसि, हींअर बि वरी अक्सरियत सां कामयाब तलार जी आवाम खे वोट ॾिनी आहे। इंशाअल्लाह ताला मुंहिंजो भाउ जेको आहे उहो वॾो चेयरमैन थियो टाउन कमेटी जो चेयरमैन थियो शहर जो। इंशाअल्लाह ताला असां ख़िदमत कंदासीं आवाम जी, ऐं हमेशह बि आवाम सां गॾु आहियूं, आवाम सां गॾु रहंदा आहियूं। हर जगह ते फातिहा कया, शादी में मुरादी में असीं इंशाअल्लाह हाज़िर रहंदा आहियूं आवाम सां गॾु। जेको असांजो हाल आहे सो हाज़िर आहियूं। जॾहिं आउं 92 खां पैदा थियो हुउसि, तंहिं वक़्त में बाबा निशान पेट नहीं वरिती, कारी निशान पेट ख़ासि करे मूंखे ॿुधाईंदो तूं पैदा थिए तोखे मूं गिफ्ट करे ॾिनी, तूं वॾो हूंदे मूंखे ॿुधाईंदो तूं पैदा थिए तोखे गिफ्ट करे ॾिनी निशान पेट्रोल। तंहिं वक़्त जी मशहूरु गाॾी हुई निशान पेट्रोल। अलाह जी शुक्र आहे हींअर बि असां वटि तमामु सुठियूं गाॾियूं आहिनि। वक़्त जे हिसाब सां लैंड क्रूज़र आहे, फॉर्च्यूनर आहे, ऐं क्राउन आहे, वीगो आहे, और शुक्र आहे सभु टोटल। हींअर असां हैवी गाॾी नई 100H6 हाइब्रिड उहा वरिती आहे। ऐं अलाह जो शुक्र आहे असां हरण शौक़ु ख़ातिर बाबा जे ज़माने खां रखंदा आहियूं। हर जानवर असां रखिया आहिनि। कुझु टाइम खां पोइ इंशाअल्लाह तव्हांखे हिते मच्छी खाराईंदुसि। कॾहिं माराईंदा बसि तक़रीबन महीने ॾेढ खां पोइ माराईंदुसि, ईद खां पोइ इंशाअल्लाह। ऐं रमज़ान जो हले, ईद खां पोइ इंशाअल्लाह माराईंदासीं। मच्छी तव्हांखे खाइण जो मज़ो तव्हांखे ही फीड वारी मच्छी कोन्हे, ही नेचुरल माना। हा, ॿिया जेके फार्म हूंदा आहिनि उहे फीड खाराईंदा आहिनि। फीड में छा आहे त फीड में जल्दी ग्रोथ कंदी आहे, हा वॾी थी वेंदी आहे, पर मज़ो हुनजो खाइण जो मज़ो जेको लज़त आहे उहो न रहंदी आहे। हुनजे अगरि असांखे फीड वीड कोन ॾींदा आहियूं, नेचुरल आहे बिल्कुलु, हुनखे नेचुरल हिसाब सां रखियो वियो आहे। हिनखे टाइम लॻे थो, जेका मच्छी साल में तयारु थींदी आहे उहा 2.5 साल 2 साल खाईंदी आहे। हुनजे करे टाइम लॻे थो, बाक़ी खाइण में ही तमामु लज़ेदार हो। हलूं था पाण गिदरे फार्म ते, हलो था वञूं गिदरनि जो फार्म विज़िट कराए। इनके बारदानो चइबो आहे। ही बारदानो असल पंजाब जे कंहिं शहरनि मां ईंदा आहिनि, केॾी महिल खानगढ़ मां, केॾी महिल कहिड़ी शहर मां। ही पाण वटि सिंध में तक़रीबन कोन थो थिए बारदानो। हिननि जा कारखाना जेके आहिनि सभु पंजाब में आहिनि। ही सभु पंजाबी आहिनि जेके माना ईंदा आहिनि। ही बारदानो सभु मुल्तान मां को, खानेवाल मां को, किथां को किथां, ही अलॻि अलॻि जॻहनि तां ईंदा आहिनि। ही उतां खां ईंदा आहिनि, बारदानो पंहिंजो सभु खणी ईंदा आहिनि। ही हिते ठाहे फिट करे असांखे पेती ॾींदा आहिनि। उहो पेती जो हिसाबु हूंदो आहे हिननि जो। के पेती अलॻि वठंदा आहिनि, के वरी पेती को फुल बंदि करे ॾींदा आहिनि, उन्हनि जो हिसाबु हूंदो आहे। ही सभु उन्हनि जो कमु हूंदो आहे। ये सेकेंड स्टेप हिन जो इहो हूंदो आहे की ही जेको नालो लॻाईंदा आहिनि त कंहिंजी पेती आहे। छो त मार्केट में जाम पेतियूं ईंदियूं आहिनि, त ख़बर पए थी कंहिंजे फार्म जी पेती आहे छा आहे। उनजे लाइ इन फार्म जो नालो लिखियो वेंदो आहे। हा, ही मुंहिंजे नाले सां फार्म आहे, उनजे नाले उनजे करे ही फार्म जो नालो रखियो वेंदो आहे, ताकी हुते ख़बर पए न। हुते हज़ारे पेतियूं, लखे पेतियूं ईंदियूं आहिनि हुते उन हिसाब सां। ऐं उन खां पोइ वरी सेकेंड स्टेप ईंदो आहे की हिननि खे रद्दी लॻाई वेंदी आहे। अख़बार खे रद्दी चइबो आहे, माना खरबूजे जी ॿोली में, गिदरनि जी ॿोली में हिनखे रद्दी चवंदा आहिनि। त उहो लॻाए छा करे फिट करे पोइ ही रद्दी मोकिलींदा आहिनि भरावे खे। उहो वरी भरावा पोइ पंजाब खां ईंदा आहिनि ख़ासि करे। ही जेको आहे ही भराई वारा ईंदा आहिनि, ही ख़ासि करे ही पंजाब खां ईंदा आहिनि। हिते सिंध वारा माण्हू इनखे एतिरो कोन था ॼाणनि भराई खे, तमामु घटि माण्हू ॼाणींदा आहिनि। पोइ ही अक्सर करे पंजाब खां ईंदा आहिनि, ही पंहिंजी रोज़ी रोटी करण लाइ। हर कंहिंजी रोज़ी रोटी हूंदी आहे सभिनी जी, उन हिसाब सां ही ईंदा आहिनि, ही भराई कंदा आहिनि। इनखे सिर्फ़ु भरावो चइबो आहे। ही मतिलबु ही 2 ॼणा भरावा आहिनि। ही भरावा ही मक़सदु आहे ही ख़ूबसूरत पेती खे ठाहिण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदा आहिनि। तालो भरे हिते था अचनि गिदरे। हा, ही बनी खां ज़मीन खां पटे जा करे तालो भरे हिते कंदा आहिनि। पोइ ही छाटी कंदा आहिनि, अलॻि अलॻि कंदा आहिनि। को नंढो आहे त नंढे लेवल ते,
हाँ नंढे लेवल ते वॾे लेवल ते 4 वैरायटियूं उन्हनि जी हूंदियूं आहिनि नाला उन्हनि जा अलॻि अलॻि वैरायटी कोन मतिलबु ही साइज जे हिसाब सां हूंदो आहे उन्हनि जो अलॻि अलॻि चयो वेंदो आहे ही आहे डबल सुपर जीअं की चवंदा आहिनि डबल सुपर जी पेती आहे ही ऐं ही VIP पेती आहे हा ही तव्हांखे ॾेखारियां ही पेती खे चवंदा आहिनि VIP ही थोरो माना वॾो हूंदो आहे इन खां मतिलबु इन खां नंढो जेको हूंदो आहे उहो हुनखे चवंदा आहिनि 3 ताए इन जा तए जेके आहिनि 2 हूंदा आहिनि ही मतलब पेती जगह है लाइन में हाँ इन 3 तय आहिनि माना हिकिड़ो तय ही आहे इन जे हेठां ॿियो तय आहे वरी इन जे हेठां टियों तय ऐं इन खां पोइ ॿुधायां हला अॻियां हली करे ही हिन पेती खे किंग जे नाले सां चवंदा आहिनि किंग ही पेती किंग जी हूंदी आहे किंग मतलब त माना वॾी साइज हूंदी आहे हा हिन में माना थोरा गिदरा पवंदा आहिनि ही माना हिकिड़ो गिदरनि वारनि जो हिकिड़ो सिस्टम निकितल आहे नाला रखियल आहिनि के पंहिंजा किंग है VIP है डबल सुपर है सिंगल सुपर है उन्हनि जा सभिनी अलॻि अलॻि तय आहिनि हीअं घणी गाॾियूं थियूं निकिरनि टक हिननि मां हींअर तकरीबन 2 टकूं निकिरनि थियूं तकरीबन 1600 पेती केॾी महिल 1400 पेती केॾी 1200 पेती अच्छा हिननि जो डेली जो रूटीन गर्मी जे हिसाब सां हूंदो आहे जेतिरी गर्मी वधीक थींदी आहे त वधीक माल पचंदो आहे त वधीक अच्छा चूंडाई करे रखी विया आहिनि हिते चूंडाई करे हा मज़दूर जेके आहिनि हर चूंडाई करे हिकिड़े पॉइंट ते रखी विया अच्छा आहिनि ट्राली वारा जेके ॿिया मज़दूर आहिनि उहो उन्हनि जो कमु हूंदो आहे उहो वरी ट्राली ते खणी वरी उन जॻह ते पुॼाए अच्छा इंशाल्लाह मिलंदासीं ॿिए वीडियो में जेसि ताईं अल्लाह हाफ़िज़ जी हाँ दोस्तों अॼु आया हुआसीं बादशाह भाई जी लैंड ते ऐं हुनजी तव्हांखे वीडियो बि मज़ेदार ॾेखारसीं ॾाढी महिनत लॻी वीडियो में अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक शेयर ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो।